फुलजी स्टेशन में गैर कानूनी तौर क्लिनिक हलाईंदड़ अताई डॉक्टर जे मुबैना ग़लत इंजेक्शन लगाइण सबब 7 वरियनि जो मासूम नींगर फोत थी वियो। वारसनि पारां थाणे अॻियां लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मासूम नींगर असगर अली वल्द अब्दुल मजीद पंवर अताई डॉक्टर जे मुबैना ग़लत इंजेक्शन लगाइण सबब मौके ते फोत थी वियो। फोत थियल मासूम नींगर जो तालुक फुलजी वेझो ॻोठ खबड़ पंवर सां ॿुधायो वञे थो। मासूम नींगर जे फोत थियण ते ताई डॉक्टर अस्पताल मां फरार थी वियो। वारसनि पारां मासूम नींगर जो लाश फुलजी थाणे अॻियां रखी अताई डॉक्टर ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो और मौके ते नींगर जे वालिद अब्दुल मजीद पंवर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे पुट खे बुखार हुयो। निजी डॉक्टर हुज़ूर बख्श पंवर जी क्लिनिक ते खणी वियसि। हिन चयो त डॉक्टर पहिरियां पुट खे दवा पियारी ऐं पोइ इंजेक्शन हयो त मुंहिंजो पुटु फोत थी वियो। हिन चयो त मुंहिंजो पुटु डॉक्टर जे मुबैना ग़फ़लत सबब फोत थियो आहे। इन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। फुलजी पुलिस राब्तो कंदे ॿुधायो त फोत थियल ॿारड़े खे पोस्टमार्टम लाइ दादू जी अस्पताल ॾांहुं मोकिलियो आहे। रिपोर्ट अचण बाद वारसनि जे चवण मुताबिक़ कानूनी कार्रवाई कई वेंदी।